कोट गुलाम मोहम्मद में वधंदड़ महांगाई सबब पोरियत ऐं गरीब तबको सख्त रुखियन के मुंह ॾेई रहियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था परवेज़ लगारी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन महिल मौजूदु आहियूं कोट गुलाम में, जिते पेट्रोल जा अघ समेत आम वाइपे जी शयुनि जा अघ पिणु वधी आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। अचो त असां कोट गुलाम जे आवाम खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। जी, तालके कोट गुलाम में जेको हिन टाइम जेके आम वाइपे जूं शयूं आहिनि, तंहिंखां सवाइ ख़ासि तौर ते जेको पेट्रोल जो हिन वक़्तु अघु वधियो आहे, उनजे करे जेको महांगाई तमामु घणी थी वई आहे। खाधे पीते जूं जेके शयूं आहिनि, जंहिंमें खंडु, चांवर, आइल ऐं तंहिंखां सवाइ आलू आहिनि, पटाटा आहिनि, सब्जियूं आहिनि, इहे तमामु घणियूं महांगियूं थियूं आहिनि। ऐं होॾां जेके इहो बि गॾो गॾु ॿुधायां त जेके मज़ूर तबिको आहे, जंहिंजी 400 खां 300, 400, 500 दिहाड़ी आहे, उन जी वीचारे जी पूराई कोन पई थिए। 2021 जे साल लगंदे ही जेको महंगाई जो जिन बोतल में बाहर निकरी आयो है। तेल का सिवाय जो अटो, खंड, चांहि, खुर्दनो जेको भी खुराक जो इंसान की जरूरत जो शयूं आहिनि, इहे ग़रीब माण्हू जे वठण जी पहुच खां परे थी वञनि। हाणे मुतालबो वफ़ाक़ी हुकूमत का कंदा थी तेल जो, बाक़ी जेके ही जेको अटो आहे, खंड, चांहि आहे, या जेके कणक ज़ख़ीरा अंदोज़ी आहे, इहे सिंध हुकूमत जे जेको अंडर में आहे न। इन लाइ सिंध हुकूमत खां भी मुतालबो कंदा थी त जेको इन्हनि शयुनि खे सस्तो करे जेको आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। 2021 शुरू थींदे ही पेट्रोल जा अघ वधण जे करे हिते कोट गुलाम मोहम्मद जे अंदर जेको आहे महांगाई वधी वई आहे। अशिया खुर्दनोश जेको आहे ऐं अटो वग़ैरह ही हाणे ग़रीब माण्हू जी पहुच खां परे थी वियो आहे। गरीब माण्हू तमामु वधीक परेशान आहिनि, रोज़गार बि घटि आहिनि, ऐं इन जे करे त हर शइ तमामु वधीक महांगी थी वई आहे। जीअं अटो आहे उहो महांगो थी वियो आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे, घी महांगो थी वियो आहे। गरीब माण्हू उन जो रोज़गार आई कान्हे। नाज़रीन, ये आवाम वीचार ॿुधा आवाम जा। कैमरामैन हसान सां गॾु मां या परवेज़ लगारी, मना टीवी न्यूज़ कोट गुलाम।